अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। ही एक ईज़ी सवाल है मैथमेटिक्स जो, सो हिनखे सोल्व कंदासीं। अच्छा, हिते ऑप्शंस भी ॾिनल आहिनि। हल करण खां बाद में असां हिते सही ऑप्शन ते टिक हणंदासीं। सभ खां पहिरीं दर्जो पढ़ंदासीं। 8 डिवाइडेड बाय 2 ब्रेकेट 2 + 2 ब्रेकेट। सभ खां पहिरीं हिते असां ब्रेकेट छॾाईंदासीं, सो 2 + 2 4 थींदो। सो मां अॻु बि तव्हांखे चयुमि त अगरि ॾिंगी जे भरिसां कुझु न आहे त मैथ जे रूल में ज़रब आहे। सो हेॾां बचो 2 डिवाइडेड बाय 8। हुन खां बाद में असां हिते वंड छॾाईंदासीं। सो ॿिनि खे 8 सां डिवाइड कंदासीं, जवाबु ईंदो 4। हेॾां बचो मल्टीप्लाई 4 × 4 कंदासीं, जवाबु ईंदो 16। यानी असांजो जेको करेक्ट आंसर आहे उहो आहे 16, यानी ए ऑप्शन इज़ करेक्ट।